अस्सलाम वालेकुम संगत, मैं जवाद अहमद ऐं तुसां ॾिसंदे पिया मुंहिंजा यूट्यूब चैनल JD सिंधी। संगत अॼु माशाअल्लाह 30 रोज़ा हले मां आया आहियां वाल ठवावण नाई करण। हुण वाल ठवा वापसी वेंदा पिया आहियां घर। रश बि ॾाढी आई। हुण तैयार थी फ्रेश थी हुण वेंदा पिया आहियां निमाज़ ते। अॼु जुमातुल मुबारक दा ॾींहुं, रमज़ान मुबारक दा आख़िरी जुमा। अॼु माशाअल्लाह अनीस दा एतिकाफ़ पूरा थिया। हले अनीस को असां गिनण आहियूं मस्जिद जूं, रहमतुल आलमीन मस्जिद जूं। गुलां दे हार सभु पवाईंदे पइनसि अनीस को। अल्लाह साईं ख़ैर करे तंदाल ऐं एतिकाफ़ पूरा किता। अल्लाह साईं सभिनी मुसलमाना को एतिकाफ़ ज़िंदगी हिकु दफ़ा ज़रूरु नसीब करे। आमीन सुमा आमीन। ऐं अल्लाह साईं सभिनी को इवें ख़ुशियां ॾेवे। अल्लाह साईं किथा ख़ैर ख़ैरियत नाल ॿेठा, ख़ैर ख़ैरियत नाल उथिया। हिकु दफ़ा जेको एतिकाफ़ 2 ॾिठा न, उनजी दिलि हमेशह आखेसी, हर साल आखेसी मैं ॿहां। माशाअल्लाह इतला सुकून हूंदा एतिकाफ़ अच क्या तरह को मैं ॿुधावां। मां अल्हम्दुलिल्लाह 2 साल ॿेठा आहियां। माशाअल्लाह एतिकाफ़ जो सुकून हूंदा आहे। माशाअल्लाह अनीस को मुबारक हुए एतिकाफ़ पूरा किता। माशाअल्लाह सब घर वाले हार पे पवाइंदे न। माशाअल्लाह।